जुडो मां हफ़्तो अॻु गिरफ़्तार कयल नौजवान ऐं 12 साला नीगर खे सीआईए मीरपुर ख़ास पुलिस ज़ाहिर न कयो। वारिस सरापा एहतजाज बणियल। ख़बर मूजिब जुडो जे अलीको हाउसिंग सोसाइटी वासी औरतन मिसमात समरीन चांडियो, हिदायत खातू ऐं मिसमात नसीमा चांडियो पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾिजी सीआईए मीरपुर ख़ास पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि सहाफ़ियन ॾाढो दाहींदे चयो आहे त असांजे नौजवान बाकिर चांडियो ऐं 12 साला नीगर मुमताज़ चांडियो खे हफ़्तो अॻु सीआईए पुलिस मीरपुर ख़ास शहर मां कार समेत गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पुलिस नौजवान ऐं नीगर खे आज़ाद करण जा 85 लख रुपया घुरे रही आहे। हुननि आईजी सिंध, डीआईजी ऐं एसएसपी मीरपुर ख़ास समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी असांजे माण्हुनि खे आज़ाद करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।